जो सौदो भी खुटला अगे यार पूजा 20,000 रुपया रहन था सड़ियल तो हूंदो मुडे काल कर दिसा मन दई विजे। हेलो हेलो हाँ बारू छा हाला हाल भलो करो रे अब मां मिठू ओ मिठू मां तो के आसमान ते पे गोला तुम्हारे टंग से टेलीफोन कइया काथे रे। अरे बाबा मां घर बैठो हां 5,000 जो सौदो तरी जाए 5,000 जो तो छोड़े के मां सोदो जाने भागा पेरा पैसा भी नहीं देवा तुम्हारे मिले तो तुझा मां काकड़ो कढा। अरे बाबा मुझी गाल था बुध मां थोड़ो प्लाटड़ो खपायो आ मुखे 15 दिन को पैसा मिलंदा 20,000 हुए थई 5,000 जो सौदो दे मां तो मां के इज्जत सा पैसा दे 5,000 जो सौदो जेको घुरे तो हे आऊं ठोटी हम क्यों मां तो मां के तू सुनारी जो ना मां वडो खतरनाक मां आयो मां असलो बेस्तो कनो मां पैसा भी उठिनो मां तुमको वठी देखार जा धमकी दी तुमको वठी देखार जाए पैसा 20,000 को हाने को यार इतना पैसा इतरू धमकी दे तो अच्छे मां दिसंदो सांस रुपयो एक ना ड्यांस। अरे मिठू छाए चलो थिवा पांच थे गलाए तो बड़ा गे बाठी साथी यार यो अरबू ना है अरे यो दुकान वारो हां छा इन जा 20,000 मोडे आए न हां हाने सौदो घर जो खुटल होयो चे मास 5,000 सौदो ने 15 दिन को दींदो मां ए बुखिया बंगाली पेरिया 20,000 नन्ना दे दी 5,000 जो बे सौदो तो के दींदो दे भागा बुखियो बंगाली आ सपा मानू देखो कर्ज खणे न पुत्र ते मते पैसा दे जै मानू जी नीत पद सिद्धी आ न वो कदे भी जिंदगी में भुख न मरंदो यार वाकई तू पाए छाणो चेपता 20,000 पराए पुत्र जा पेरियो तो दे थींदा वरी हाने 5,000 जो बेओ छोडो घुरे तो आऊं थो दींदी अब्बा चाय दे अम्मा चवई थी छोदो खुटलाए वठी दे छा खुटला अब्बा लूण खुटल थी ओए गेहूं खुटला मिर्च खुटल थी अटो भी खुटल आए कीरा बोणी दो ए दा मुझो पुत्र आए ने निभागे के अदाकारी जो शौक आ हाणे वो बुध तू वन फरीद दे मुझो रुगो नालो खणेस चौबो चई जो सौदो दे वनी जो सजो सौदो वठी चेस हाणे ही वठी अचांस तो असां खबर थी नीत पत वारा माण्हू असां जेको खणंदा आहियूं न सौदो लटो कपिड़ो रखंदे उन्हनि खे असां टाइम ते पैसा अब्बा अरे वरी छा थी निभागा मां 20 रुपया जा चॉकलेट वठंदुसि चॉकलेट खाईंदो ठ लांती वञ हाणे 20 रुपया तूं पाया चॉकलेट वठेसि वञी हा हाणे ई वञासि तो असां अहिड़ा माण्हू असां ॾियूं था कर्ज़ खां बाबा को वो ई न करे असांखे 1 कलाक खां पोइ अब्बा अरे वरी छा छो फरीद चए थो पिणे ने 6 महीना थिया आहिनि पहिरियों कर्ज़ रहियल आहे पिणे उहो बि न ॾेई वियो आहे सौदो आऊं थो ॾिने हे आऊं थो निकिरी थो चए तव्हांजी संगत में बेस्तो कराए छॾी सुञा ठठी का भेणा केड़ो असा के सबक दे पियो सुठो मुको तो वधिक तू सुञा हाली तो निकर छोरे बार तो खचा घर में तो के दिसा तू संगत में बेस्तो कराए संगत उम्मीद क्या तो ही मुझो वीडियो अवा के जरूर पसंद आयो होंदो अगर पसंद आयो आ चैनल के सब्सक्राइब कयो घंटी वाले बटन के जरूर दबायो जे मुझो नओ वीडियो अवा ताई पहुंची सके वडी मेहरबानी।